अस्सलाम वालेकुम। मां आहियां नसरीन वफ़ाई ऐं तव्हां सां मुखातिबु आहियां पंहिंजे पेज ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तां। हिन खां पहिरियों मां हिकु ॿ वीडियोज़ शेयर करे चुकी आहियां त अगरि कंहिंजी मदद करणी आहे त कीअं करणी आहे, किथे किथे असां मदद ॾेई सघूं था। सो उन में मां तव्हां सां इहो बि शेयर कयो त कहिड़नि कहिड़नि माण्हुनि खे मदद जी ज़रूरत हूंदी आहे। उन में हिकिड़ी पॉइंट रहिजी वई त पढ़ाई जे सिलसिले में जेका हेल्प आहे। तव्हां पंहिंजे आसपास ॾिसो त अगरि के चैरिटेबल स्कूल आहिनि, के ख़ैराती स्कूल आहिनि जेके मुफ़्त में ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि खे तव्हां सपोर्ट करे सघो था। उन्हनि खे स्टेशनरी जमा करे ॾियो, कुझु वठी ॾियो, उन्हनि जी का ज़रूरत पूरी कयो। या तव्हांजे आसपास के अहिड़ा ॿार आहिनि जिन खे पढ़ण जो शौक़ु आहे पर फीस नथा भरे सघनि, त उन्हनि जी तव्हां फीस भरे सघो था। त इहो बि हिकिड़ो ज़रियो आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे कंहिंजी मदद करण जो। पर हाणे जॾहिं मदद करणी आहे त हिकिड़ी शइ जो तमामु घणो ध्यानु रखिणो आहे। कुझु एहतियात बि ज़रूरी आहिनि। ईअं न आहे त नेकीअ जो कमु आहे त बसि तव्हां करणु शुरू थी वेंदव त ॾाढो सुठो थींदो। बिल्कुलु सुठो थींदो, पर उन में थोरा एहतियात करणु तमामु ज़रूरी आहिनि जेके मां तव्हां सां शेयर करणु थी चाहियां। सभिनी खां पहिरियों त अखियूं बंदि करे कंहिंजी मदद लाइ न निकिरी पओ। अगरि तव्हांखे ख़बर थी पए त किथे माण्हुनि खे मदद जी ज़रूरत आहे, कंहिं बि तरह जी, कंहिंजे घर ठाहिराइण में मदद खपे, कंहिंजी शादीअ में खपे, कंहिंजी बीमारीअ में खपे, कंहिंजी तालीम में खपे, किथे बि मदद खपे, तव्हां कंफर्म कयो, पक कयो पहिरियों। ॾिसो त वाक़ई हक़दार आहे, ॾिसो त वाक़ई डिज़र्व करे थो। ऐं जेकॾहिं न आहे त तव्हांखे उते पंहिंजो हथु रोकणो पवंदो। छो त कॾहिं कॾहिं बि ईअं बि थींदो आहे, जीअं मूं पहिरियों बि चयो त दोखो असां सां गॾु गॾु ई हले थो हिन दुनिया में। त कॾहिं कॾहिं माण्हू असांजी रहम दिलीअ जो, नरम दिलीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठणु चाहींदा आहिनि। उन खां बचिणो आहे। पक करे कंफर्म करे पोइ मदद करणी आहे। ॿियो त कंहिं बि ज़रूरतमंद खे कॾहिं बि पंहिंजो फ़ोन नंबर न ॾियो, फासी वेंदव तव्हां। टियों त कंहिं बि ज़रूरतमंद खे कॾहिं बि पंहिंजो घरु न ॾेखारियो। इहो मां पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते तव्हांखे मशवरो ॾेई रही आहियां। ऐं उन खां अलावा कंहिं बि पब्लिक प्लेस ते मदद करण लाइ न वञो जिते माण्हुनि जो हुजूम हुजे, जिते माण्हुनि जो वॾो को अंबो हुजे, उते न वञो। इहो मूंखे तजुर्बो न आहे, पर मां ॿियनि जे तजुर्बनि मां इहा ॻाल्हि सिखी त कुझु माण्हू जॾहिं के ॿोॾि वारा सतायलनि वारनि इलाइक़नि में विया रहण, त कपिड़ा बि पंहिंजा मुश्किल सां बचाए आया। हुजूम ईअं उन्हनि जे मथां टुटी पियो, छो त माण्हुनि खे इहो हूंदो आहे त मथां शइ खपी वञे ऐं मूंखे न मिली सघे, त इन करे उहो को लिहाज़ न कंदा आहिनि। उहो सिर्फ़ु हासिलु करण जे चकर में चढ़ी वेंदा तव्हांजे मथां। सो बहितरु इहो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजी सेफ्टी ऐं सिक्योरिटी जो बंदोबस्तु करे सघो था त तव्हां कंहिं अहिड़ी पब्लिक वारी जाइ ते वञी पंहिंजो सामान विरहायो, मदद पहुचायो। पर अगरि ईअं नथा करे सघो त इन शइ खां पासो कयो। इहे कुझु ज़रूरी जेके हुयूं ॻाल्हियूं जेके मूं पंहिंजे तजुर्बे मां, पंहिंजे मुशाहिदे मां सिखियूं आहिनि, मूं चाहियो त मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। नेकी करणु सुठो कमु आहे, ॿियनि जे कमु अचणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। अलाह बि राज़ी थिए थो ऐं हमेशह ख़ालिक खे राज़ी करण लाइ मख़लूक जी ख़िदमत करणु तमामु हिकिड़ो सुठो तरीक़ो आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हांखे इहे नेकियूं ॾाढियूं महांगियूं, ॾाढियूं ॾुखियूं बि पइजी सघनि थियूं। इन करे एहतियात ज़रूरी आहे। इन्हनि एहतियाती ॻाल्हियुनि खे नज़र में रखी जेकॾहिं तव्हां कमु कंदा रहंदव, भले नंढे पैमाने ते कयो, भले हिकिड़े फ़र्द जी मदद करे सघो, हिकिड़े ग्रुप जी न करे सघो, पर जेको आहे एहतियात खे नज़र में रखणु ज़रूरी आहे। सो उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु शेयर कजो। इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं सुठे मैसेज सां, सुठे पैगाम सां मिलंदासीं। अल्लाह भाई।